वारसन जो चवण है सिम जो पानी निकाल करण लाइ लगल सरकारी ट्यूबवेल बंद पियल आहिनि ऐं मुलाज़िम घर वेठे पघारूं खणनि पिया। हुननि चयो त बरसात ऐं सिम जो पानी खॾनि में जमा थियण सबबि 4 नींगरियूं ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। वारसन चयो त बंद पियल सरकारी ट्यूबवेल फ़ाल कराए जानी नुक़सान खां बचायो वञे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे पिरियाले में पानी जी खॾ में ॿुॾी फोत थियल 4 नींगरियुनि जे वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वारसनि जो चवण आहे त सिम जो पानी निकाल करण लाइ लगल सरकारी ट्यूबवेल बंद पियल आहिनि ऐं मुलाज़िम घर वेठे पघारूं खणनि पिया। हुननि चयो त बरसात ऐं सिम जो पानी खॾनि में जमा थियण सबबि 4 नींगरियूं ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। वारसनि चयो त बंद पियल सरकारी ट्यूबवेल फ़ाल कराए जानी नुक़सान खां बचायो वञे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नाज़रीन पिरियाले में पानी जी खॾ में ॿुॾी फोत थियल 4 नींगरियुनि जे वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वारसनि जो चवण आहे त सिम जो पानी निकाल करण लाइ लगल सरकारी ट्यूबवेल बंद पियल आहे ऐं मुलाज़िम घर वेठे पघारूं खणनि पिया। तफ़सील मालूम कंदासीं। न्याज़ सोलंकी लाइन ते मौजूद आहे। न्याज़, खॾ में ॿुॾी फोत थियल 4 नींगरियुनि जे वारसनि एहतजाज कयो आहे, छा तफ़सील आहिनि? राब्तो कटिजी वियो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया पिरियाले में पानी जी खॾ में ॿुॾी फोत थियल 4 नींगरियुनि जे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वारसनि जो चवण आहे त सिम जो पानी निकाल करण लाइ लगल सरकारी ट्यूबवेल बंद पियल आहिनि ऐं मुलाज़िम घर वेठे पघारूं खणनि पिया। हुननि चयो त बरसात ऐं सिम नाले जो पानी खॾनि में जमा थियण सबबि 4 नींगरियूं ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। वारसनि चयो त बंद पियल सरकारी ट्यूबवेल फ़ाल कराए जानी नुक़सान खां बचायो वञे। पिरियाले में पानी जी खॾ में ॿुॾी फोत थियल 4 नींगरियुनि जे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वारसनि जो चवण आहे त सिम जो पानी निकाल करण लाइ सरकारी ट्यूबवेल बंद पियल आहिनि ऐं मुलाज़िम घर वेठे पघारूं खणनि पिया। हुननि चयो त बरसात ऐं सिम जो पानी खॾनि में जमा थियण सबबि 4 नींगरियूं ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। वारसनि चयो त बंद पियल सरकारी ट्यूबवेल फ़ाल कराए जानी नुक़सान खां बचायो वञे। पिरियाले में पानी जी खॾ में ॿुॾी फोत थियल 4 नींगरियुनि जे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वारसनि जो चवण आहे त सिम जो पानी निकाल करण लाइ लगल सरकारी ट्यूबवेल बंद पियल आहिनि ऐं मुलाज़िम घर वेठे पघारूं खणनि पिया। हुननि चयो त बरसात ऐं सिम जो पानी खॾनि में जमा थियण सबबि 4 नींगरियूं ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। वारसनि चयो त बंद पियल सरकारी ट्यूबवेल फ़ाल कराए जानी नुक़सान खां बचायो वञे। तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं पिरियाले में पानी जी खॾ में ॿुॾी फोत थियल 4 नींगरियुनि जे वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वारसनि जो चवण आहे त सिम जो पानी निकाल करण लाइ लगल सरकारी ट्यूबवेल बंद पियल आहिनि ऐं मुलाज़िम घर वेठे पघारूं खणनि पिया। हुननि चयो त बरसात ऐं सिम जो पानी खॾनि में जमा थियण सबबि 4 नींगरियूं ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। वारसनि चयो त बंद पियल सरकारी ट्यूबवेल फ़ाल कराए जानी नुक़सान खां बचायो वञे। तव्हांखे आगाह कयूं पिया नाज़रीन पिरियाले में पानी जी खॾ में ॿुॾी फोत थियल 4 नींगरियुनि जे वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वारसनि जो चवण आहे सिम जो पानी निकाल करण लाइ लगल सरकारी ट्यूबवेल बंद पियल आहिनि ऐं मुलाज़िम घर वेठे पघारूं खणनि पिया। हुननि चयो त बरसात ऐं सिम जो पानी खॾनि में जमा थियण सबबि 4 नींगरियूं ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। वारसनि चयो त बंद पियल सरकारी ट्यूबवेल फ़ाल कराए जानी नुक़सान खां बचायो वञे।